अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो अज असां जो टॉपिक डिस्कस करण वारा आहियूं वो है एटॉमिक नंबर एटॉमिक मास एंड नंबर ऑफ न्यूट्रॉन सभी खां पहिरीं डिस्कस कंदासीं एटॉमिक नंबर के z से ज़ाहिर कयो वेंदो आहे जेको के बि एटम में मौजूद प्रोटॉन या वरी इलेक्ट्रॉन जे तादाद के ज़ाहिर करे थो हिकड़े एटम में जितरा इलेक्ट्रॉन हुंदा आहिनि ओतरा ही प्रोटॉन हुंदा आहिनि तंहिं करे असां ॿिन्ही मां हिकड़े जे तादाद के एटॉमिक नंबर चई सघूं था मिसाल जे तौर ते असां हिते हिकु मिसाल खयो आहे लिथियम के एलआई सां ज़ाहिर कंदा आहिनि जेको ॿुधाए थो त इन जो एटॉमिक नंबर 3 आहे इन 3 जो मतलब आहे त हुन लिथियम जे अंदर इलेक्ट्रॉन जो तादाद या प्रोटॉन तादाद 3 आहे उन खां पोइ असां डिस्कस कंदासीं एटॉमिक मास के ए सां ज़ाहिर कबो आहे जेको के बि एटम में मौजूद न्यूट्रॉन जे तादाद प्लस प्रोटॉन या वरी इलेक्ट्रॉन तादाद के ज़ाहिर करे तो मिसाल के तौर पे असां हिते लिथियम में ॾिठोसीं त इन जो एटॉमिक नंबर 7 आहे इन जो मतलब त इन में प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो तादाद ॿिन्ही जो मिलाए करे ॾिसंदासीं त 7 आहे हाणे असां जेको डिस्कस करण वारा आहियूं उहो वॾो इंपॉर्टेंट टॉपिक आहे जेको आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन तकरीबन ॿारनि खे ख़बर कोन हूंदी आहे त कंहिं बि एटम में मौजूद न्यूट्रॉन तादाद कीअं मालूम कबो आहे या केतिरो हूंदो आहे जेकॾहिं असां हिन मिसाल खे लिथियम जी मिसाल खे ॾिसूं त एटॉमिक नंबर 3 मतलब कि इलेक्ट्रॉन प्रोटॉन तादाद 3 एटॉमिक मास 7 जो मतलब त प्रोटॉन ऐं उन सां गॾु न्यूट्रॉन तादाद 7 पर हिन में असां खे न्यूट्रॉन तादाद जी ख़बर नथी पवे इन लाइ असां हिते ॾिसंदासीं त न्यूट्रॉन तादाद कीअं मालूम करे सघे थो जेकॾहिं असां नंबर ऑफ न्यूट्रॉन जो फार्मूलो ॾिसूं त हुन में पहिरीं अचे थो a मतलब के एटॉमिक मास उन सां गॾु माइनस थे तो एटॉमिक नंबर मतलब z जेकॾहिं मां लिथियम जो मिसाल खणा त उन जो एटॉमिक जेको मास है वो अथव 7 जॾहिं तुंहिंजो एटॉमिक नंबर आहे 3 जॾहिं पाण एटॉमिक मास के एटॉमिक नंबर सां माइनस कंदासीं कट कंदासीं त असां खे जेको जवाब मिलंदो वो असां खे ॿुधाईंदो त उहो नंबर न्यूट्रॉन इन सां असांखे ख़बर पवे थी त कंहिं बि एटम में मौजूद इलेक्ट्रॉन जो तादाद प्रोटॉन तादाद ऐं न्यूट्रॉन तादाद कीअं मालूम करे सघे थो। महिरबानी।